जयपुर मुसाणी फूड सेंटर कोलाब जी मुंतकिल थियण ऐं मक़ामी मज़दूरनि खे नज़रअंदाज करण ऐं ॿाहिरां मज़दूर घुराइण ख़िलाफ़ कोलाब जी में फूड इंस्पेक्टर बख्शल ख़िलाफ़ मक़ामी मज़दूरनि जमादार ग़ुलाम अली सहतो, जमादार याकूब ख़ासकरी, जमादार नूर मोहम्मद पंवर, आज़ाद सहतो ऐं ॿियनि जो एहतजाज। मज़दूरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो, असां 20-25 सालनि खां हिते मज़दूरी कंदड़ आहियूं। फूड इंस्पेक्टर बख्शल पहिरियों मुसाणी सेंटर कोलाब जी मुंतकिल करे उते ॿाहिरां मज़दूर घुराए उन्हनि खां कमु वठी रहियो आहे, जॾहिं त फ़ाक़कशी करण ते मजबूर आहिनि। असां हिते सॼो ॾींहुं वांदा मज़दूरी जे इंतज़ार में वेहूं था, शाम जो ख़ाली हथे घर वापसि वञिणो थो पवे। असां DFC ऐं वस वारनि खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त ख़ुदा रा असां ताईं मासूम बचनि ते रहम करे फूड सेंटर ते असांखे मज़दूर रखी असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में असां पाण मथां पेट्रोल हारे ॿाहिरि ई छॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।